नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर असीं हाज़िर आहियूं असांजे प्यारे दोस्त अबल उदास बबर सां। अबल साहब सां कचहरी जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे अचो त हुन जूं यादूं हुन खां पुछूं त इहो माहौल, अदबी माहौल, अबल साहब इहो थोरो ॿुधायो त जॾहिं तव्हां लिखणु शुरू कयो ऐं पंहिंजे इस्लाह लाइ साईं बशीर सीताई ताईं वियो त उन दौरान साईं बशीर वटि कहिड़ा कहिड़ा शागिर्द ईंदा वेंदा हुया ऐं साईं खां इस्लाह वठंदा हुया, इन्हनि दोस्तनि जो थोरो ज़िक्र ॿुधायो कयो। साईं हिकु त मां नाजीज़ हुउसि, ॿियो साईं बलोच सोबत साहिबु हो, मुंहिंजो सुठो दोस्त हो। असां साईं सां काफ़ी सुठो वक़्तु गुज़ारियो आहे। साईं खां पिरायो आहे, साईं जे असां पेरनि जी खाकूं, हुन खां असां इल्मु पिरायो, हुन सां गॾु सोबतूं रहियूं, असांजूं कचहरियूं रहियूं असांजूं, उहा असांजी ख़ुशनसीबी आहे। पोइ असांजा दोस्त वरी उन खां पोइ वरी असांजो दोस्त मलक वहीद हो, बदर जागीराणी हो, शहज़ाद जागीराणी हो, पोइ बदर आसी वारा हुया, काफ़ी दोस्त पोइ ईअं हुया जेके उन सिलसिले में। पर असां जेके साईं जा वेझड़ा दोस्त हुआसीं उन मां हुयुसि, साईं बलोच साहिबु हो, पोइ मलक साहिबु हो, जेके इहे साईं जा असां तमामु वेझा दोस्त हुआसीं, जेके हुनजी सोबत में गॾु घणो रहियासीं, हुन खां घणो पिरायोसीं। साईं बशीर जी जेका इहा बैठक हूंदी हुई उन में तमामु सिंधी अदब जा वॾा नाले वारा माण्हू आया। जी साईं। ऐं तव्हां उन्हनि कहिड़नि कहिड़नि नाले वारनि अदीबनि सां मिलियो ऐं उहे बि साईं खां इस्लाह वठणु ईंदा हुया, इन जे बारे में थोरो ॿुधायो। हा जी, साईं खां त इन काफ़ी दोस्त ईंदा हुया। सो साईं सां जेको पोइ साईं वफ़ानथन शाही आयो, साईं वफ़ानथन शाही सां वेझड़ा थी असांजी, उहो बि असांजो मोहसिन हो, सिंधी गज़ल जो वॾो शाइर हो। साईं मोहसिन ककड़ी साहिबु ईंदो हो, साईं अल्लाह नवाज़ रुकराणी साहिबु ईंदो हो, ताजुल बेवस, तक़रीबन सॼी सिंध मां जेके बि मुअज़्ज़िज़ सुठा सुठा दोस्त, पीरल परदेसी सीताई साहिब सां, हुन सां बि असांजी यादूं वाबस्ता आहिनि, उहे बि ईंदा साईं वटि सुठा सुठा अदीब, सुठा शाइर ईंदा हुया। इहे सिलसिलो इहो साईं जो हिते अदबी जेका बैठक ओताक हूंदी हुई उनमें अदब जो ई जेको आहे ज़िक्र थींदो हुयो। जी साईं, हा साईं, अदबी माहौल थींदो हो असां वटि। माना नंढ साईं जी माना जेको साईं जो ओताक हुई उन ते बाइक ते असां मुशाइरा कराईंदा हुआसीं। साईं मुशाइरा थींदा हुआ, हुन में भली 8-10 दोस्त ई हूंदा हुआसीं, हुन में कंहिंखे सदारत साईं ॾींदा हुआ, कंहिं ख़ासि महिमान कंदा हुआ, ऐं ॾाढो हुते असांखे जेको असांजो माहौल जेको जुड़ियो न, उतां इहो जेको जुड़ियो त अहिड़ो उस्तादु मिले, अहिड़ा उस्ताद अचनि, अहिड़ा दोस्त अचनि, जेको पोइ असांजो अदबी माहौल तक़रीबन माना रोज़ु साईं वटि इहो असांजो अदबी माहौल हूंदो ई हूंदो हो रोज़ु। अमल साहब, तव्हांजो बेसिकली जेको घरानो आहे उहो त मज़हबी घराणे सां तालुक़ु आहे तव्हांजो। जी साईं। तव्हांजो वालिद साहब फ़क़ीर मरेश इंसानु हुयो। जी जी साईं। फ़क़ीर तबश माण्हू हुयो। त अहिड़े मज़हबी माहौल में तव्हां जॾहिं शाइरी शुरू कई त उनखे तव्हांखे मुंहुं त ॾियणो पियो हूंदो उन्हनि मसइलनि खे। जी साईं। का मुखालिफ़त थी हूंदी। जी जी साईं, उहो त हाणे मसइला आहिनि, इहे घर में छा आहे न, त माना असां मर्द ई जेके बि असां मर्द आहियूं उहे असां पाण ई आज़ादु न थिया आहियूं। औरत वेचारी त अञा परे जी ॻाल्हि आहे, उहा त आज़ादु थी ई कान्हे। असां मर्दनि ते एॾियूं पाबंदियूं हुयूं, मूंखे बाबा साईं नाराज़ु थींदो हो, मुंहिंजा भाउ नाराज़ु थींदा हुआ, मूंखे घर में बि इन्हनि शयुनि जो दुश्वारी ॾिसणी पवंदी हुई। पर पोइ शौक़ु अहिड़ो हो लगन, पोइ असां पंहिंजी शौक़ु लगन न छॾी। कोई हाणे ज़रूरु वक़्तु आहे, इहे शयूं ॾिसणियूं त पवंदियूं आहिनि न साईं, कुझु हासिलु करण जे लाइ कुझु विञाइणो पवंदो आहे। तव्हांखे जॾहिं तव्हां दुकान ते हुयो, माना दर्ज़के जे दुकान ते कमु कंदा हुयो, त उते बि तव्हांखे इहो जेको ख़्यालु, शाइराणो ख़्यालु, पोएटिक थाट जेको आहे, इहो ख़्यालु ज़हन में ईंदो हो त तव्हां उते बि कलम पेन कढी लिखणु शुरू थी वेंदा हुयो। जी जी साईं। ऐं उते बि इहा ख़बर पई त तव्हां सां मसइला थींदा हुआ, इहो थोरो ॿुधायो। जी जी साईं, हा साईं, उहो मुंहिंजो बिरादर हूंदो हो, उहो नाराज़ु थींदो हो त बाबा इहो माना जीअं असांजी हिकिड़ी सोच थींदी आहे त बाबा हीअ दुकान ते अहिड़ियूं शयूं जेके आहिनि इहे तव्हां न कयो, निभाग आहे, हीअं जीअं थींदो आहे। दुनियादारी सभु कंहिंखे पंहिंजी हिकिड़ी सोच आहे, पंहिंजी हिकिड़ी सोच जी लेवल आहे। पोइ चवंदो हो, नाराज़ थींदा हुआ, वॾा बि हुया, हाणे असां मजबूर हुयासीं, नंढा बि हुयासीं, मुलाज़िम बि हुयासीं, पोइ दुश्वारियूं ॾिसणियूं पवंदियूं हुयूं। पर पोइ छॾियोसीं त कोन असां बि उहा शइ पे पंहिंजो मुसलसिल इन शइ खे बरक़रार रखियो असां। उन दुकान ते उते तव्हांजा के अदबी दोस्त बि इहा ईंदा वेंदा हुया, तव्हां सां मुलाक़ात करण लाइ परे परे खां ईंदा हुया, कहिड़ा कहिड़ा दोस्त हुया इहे? हा साईं, मुंहिंजा काफ़ी दोस्त हुया, जंहिंमें सालेह राजपर हो, पंहिंजो साईं मासूम बुखारी हो, साबिर सैदपुरी हो, ज़ुल्फ़कार दारी हो, ऐं गुलज़ार सियाल हो, खलील आरिफ़ हो,
जो ई मां ॿिया बि काफ़ी दोस्त नक़ाद हो पंहिंजो असांजो प्यारो दोस्त आहे असांजो सूफ़ी आहे सूफ़ी शाइर बि आहे असांजो ॾाढो बुज़ुर्ग शाइर बि आहे साईं लियाकत अली लियाकत ने काफ़ी दोस्त ईंदा हुआ वीचारा मुश्ताक भुगड़ी मुंहिंजो प्यारो दोस्त हो उहो वीचारो असांखां जल्दी विछड़ी वियो प्यारा असांजी इसाक साहब समेजो साहब सां मुलाक़ातूं थींदियूं सभई दोस्त गॾिजी माना हिकिड़ी मुश्ताक गॾु हो त ॼण सॼी सिंध गॾु हूंदी हुई साईं असांजो दादू जो माहौल एॾो सुठो माहौल हो अदबी माहौल सुठा प्रोग्राम थिया सुठा सुठा दोस्त ईंदा हुआ पोइ अहिड़े माण्हुनि जो वञण खां पोइ माना हाणे अदबी माहौल असांजो माथार थी वियो आहे। तव्हां सिंधी अदबी संगत जा सेक्रेटरी बि रहियो दादू जा दादू शाख जा तव्हां सेक्रेटरी बि रहियो इहो कहिड़ो दौरु हो ऐं कॾहिं हुयो उन दौर में तव्हां पंहिंजे टेन्यूअर में पंहिंजे पीरियड में कहिड़ा अदबी कम कराया इहो थोरो ॿुधायो। साईं 2004 जो दौरु हो जॾहिं मां सेक्रेटरी थियो हुउसि साईं 2004 जो हुयो साल 2004 उनमें साईं ताजल बेवस साहब सां असां रिहाइण रचाई हुई साईं पंहिंजो अर्शी साहब हो काफ़ी असां प्रोग्राम कया सुठा बि प्रोग्राम कया दोस्तनि जो सहकार हो साईं रजो बाज़ार जो ॿिया दोस्त हुया उन्हनि जो सहकार हो सुठो जंहिंजे सहकार सां इहो असां प्रोग्राम पे कया पंहिंजा। हींअर सिंधी अदबी संगत ॿिनि धड़नि में विरहाइजी वई आहे दादू में बि ॿ धड़ा थी विया आहिनि हिकिड़े पासे पंहिंजो ही दोस्त आहिनि आसी वारा जी साईं आसी बदर चने वारा त ॿिए पासे वरी ॿी संगत आहे अलीगोर सूमर वारा ऐं ॿिया जेके दोस्त आहिनि इहे तव्हां इन धड़े खे कीअं था ॾिसो छा इहो थियो आहे मसइलो। साईं सिंधी अदबी संगत जेको आहे सिंधी अदबी संगत सिंध जेका आहे सास साईं सिंध जेका आहे उहा असांजी हिकिड़ी तनज़ीम हुई पोइ हाणे मसइला मामला आहिनि त सभु को पंहिंजे एंगल सां ॾिसे थो या इंसान दोस्तनि खे हिकिड़ा पंहिंजा मफ़ाद आहिनि पंहिंजे मफ़ादनि जे करे उहा असांजी सिंधी अदबी संगत खे विरहाए छॾियऊं हिकु उन में दोस्तनि ॿ ग्रुप ठाहिया हिकिड़ो होॾे विया हिकिड़ा होॾे विया ऐं इन्हनि खे करणु न घुरिबो हो असांजो सिंधी अदबी संगत जेका आहे उहो हिकिड़ी प्लेटफॉर्म मां असां धड़ा छो थियासीं इहे सबबु आहिनि हिकिड़ा पंहिंजा मफ़ाद बि आहिनि उन्हनि जा ऐं पंहिंजूं आहिनि कोताहियूं आहिनि इन न करणु घुरिजे सिंध त सिंध आहे न साईं पंहिंजो हिकिड़ी असांजी जॾहिं सिंधी अदबी संगत आहे त उन में ॿ धड़ा छो पोइ हाणे जेको माण्हू शिकस्त क़बूल करे थो हिकिड़ो शिकस्त जेको आहे न माण्हू शिकस्त खाई माण्हू पोइ वरी जेके आहिनि न पोइ वरी इहो उन माण्हुनि धड़ा पैदा कया पंहिंजा पोइ उन धड़ा जो पैदा कयूं पंहिंजा त पोइ हाणे ईअं थींदो कि हिकिड़ो दोस्त जेको खटे अचे थो पंहिंजो उनखे उहो दोस्तनि सां सहकार नथा कनि उनखे गॾु हलणु नथा ॾियनि रोज़ एहतजाज रोज़ इजलास इहे मसइला इन न थियणु घुरिजे सिंधी अदबी संगत हिकु थियणु घुरिजे। मतिलबु कि अहिड़ा बि अदबी संगत में के माण्हू आहिनि तक़रीबकार जेके चाहींदा आहिनि त अदबी संगत कामयाबी सां कमु न करे बल्कि उहा संगत मसइलनि जे वर चढ़ियल थिए हुजे। हा साईं अहिड़ा दोस्त आहिनि न से ॿई पासे आहिनि दोस्त अहिड़ा ॿिन्ही धुरियुनि में अहिड़ा दोस्त आहिनि जिन्हनि धड़ो कयो आहे उहो अहिड़ा दोस्त त आहिनि न जंहिंजे करे इहे मसइला मामला पैदा थिया आहिनि उहो पंहिंजो क़ौमी मुआज़ आहे असांजो सिंधी अदबी संगत असांजो हेॾो हिकिड़ी शाख आहे असांजी एशिया जी वॾे में वॾी शाख आहे उनखे ईअं माना नज़रअंदाज़ करे छॾणु उनखे सभु को पंहिंजे एंगल सां पंहिंजी मर्ज़ी सां हलाइणु इहो तमामु सुठो न आहे सुठो सवण न आहे मां अॼु बि दोस्तनि खे अपील कयां थो अहमद सुलंगी खे साईं डॉक्टर ज़ुल्फ़कार सियाल खे डॉक्टर मुश्ताक फुल खे सभिनी दोस्तनि खे बाबा हिकु प्लेटफॉर्म ते गॾु थियो सभु दोस्त तव्हां सिंधी अदबी संगत हिकिड़ी आहे ॿ कोन्हनि के तंहिंजे करे तव्हांखे इहे सभु विछा इहे दूरियूं इहे ख़तमु करे तव्हां पंहिंजो असांजो सास जी जेको मफ़ाद में कमु कयो गॾिजी अची ॿियूं इहे तव्हां धड़ाबंदी इहे सॼो शरपसंदी जेके बि आहिनि दोस्त ॿिन्ही धुरियुनि में अहिड़ा माण्हू आहिनि जेके चाहिनि था त माना इहो पंहिंजो ॿ धड़ा हुजनि असांजा सिंधी अदबी संगत में। दादू में हींअर शाइरी जे हवाले सां जेके दोस्त लिखनि पिया तव्हांजे ज़हन में कहिड़ा दोस्त आहिनि जेको सुठो लिखी रहिया आहिनि। साईं दादू में हींअर ॿ दोस्त असांजा ॾाढा सुठा दोस्त आहिनि सुठा शाइर आहिनि सुठी सोच रखनि था ऐं हू ज़हीन बि आहिनि इल्मु बि रखनि था पंहिंजो नज़रियो बि रखनि था जंहिंमें मलक वहीद आहे भलो सोबत अली आहे इहे ॿ दोस्त मूंखे जेके सुठा लॻंदा आहिनि शाइर आहिनि बाक़ी हाणे ॿिया दोस्त त आहिनि उहे बि लिखनि था पंहिंजो पर इहे ॿ दोस्त सुठा आहिनि जेके माना असां उन्हनि खे किथे बि असांजो फ़ख्रु सां नालो खणी सघूं था त इहे असांजा सुठा दोस्त आहिनि सुठा शाइर आहिनि
नज़रियाती माण्हू आहिनि। अवल तव्हां सां कचहरी कयूं था, वरी हिकिड़ो ब्रेक वठूं था, शॉर्ट ब्रेक खां पोइ वरी हाज़िर थियूं था।